जीअं त 22/6/2025 ते बुकेरा शरीफ़ में मिसमाद अरबाब ख़ातून ज़ाल उर्स सोलंगी जी क़त्ल थी वई। उन जो केस दाख़िल थियो बुकेरा शरीफ़ ते। 7 महीना गुज़रण बावजूदि ऐं जो मसइलो हल कोन थियो, जवाबदार ज़ाहिर कोन थिया, जंहिंमें SSP साहब जी हिदायतनि ते टीम जोड़ी हुई, GIT ठाही वई, जंहिंमें इंचार्ज CI, DSP चंबड़, SHO बुकेरा, SHO चंबड़ ये शामिल हुया, DSP CI भी शामिल हुयो। उनमें असांखे ख़बर पई त इन जे जेको मुड़ुसु आहे उर्स, उनखे इन जे क़त्ल जे बारे में ख़बर आहे। पोइ इन्वेस्टिगेशन में उनखे आंदोसीं ज़मरे में, जंहिंमें जेको आहे त उर्स चयो त मां पंहिंजी ज़ाल पाण क़त्ल कई आहे कंहिं ख़दशनि जे करे। पोइ जवाबदार असांजो गिरफ़्तार कयोसीं, गिरफ़्तार करे उनजो रिमांड कयो आहे SSP साहब जी हिदायतनि ते। इहो जवाबदार जीअं गिरफ़्तार थियो आहे, हिनखे 2-4 ॾींहं थी विया रिमांड में, हिन पाण मुरादे पाण ॿुधायो, असांजे पुछा ते पाण ॿुधाए छॾियईं त मां ई इहा पंहिंजी ज़ाल खे मारियो आहे। जवाबदार इहो हिकिड़ो ई आहे जंहिं इन हिकिड़े ई क़त्ल कई आहे, केले जी छड़ी सां ज़ाल खे घुटो ॾेई पाण मारे अथसि।